ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची जी जिना इंटरनेशनल एयरपोर्ट तां मोबाइल फ़ोन स्मगल करण जी कोशिश नाकाम बणाई वई। दुबई खां मुसाफ़िर शहरोज़ ऐं सुहेल अमीन कराची एयरपोर्ट पहुता। कस्टम इन्फोर्समेंट शहरनि जे सामान मां वॾे तइदाद में मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान बरामद कयो वियो आहे। ॿिन्ही ॼणनि जी जिस्मानी तलाशी वरिती वई, जंहिं दौरान बि मोबाइल फ़ोन्स बरामद थिया। कस्टम जो इहो चवणु आहे बरामद कयल सामान ज़ब्त करे जवाबदारनि ख़िलाफ़ कस्टम एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, कराची जिन्ना इंटरनेशनल एयरपोर्ट तां मोबाइल फ़ोन स्मगल करण जी कोशिश नाकाम थी वई आहे। दुबई खां ईंदड़ ॿ मुसाफ़िर शहरोज़ ऐं सुहेल अमीन कराची एयरपोर्ट पहुता। शहरनि जे सामान मां वॾे तइदाद में मोबाइल फ़ोन्स ऐं ॿियो सामान बरामद कयो वियो। ॿिन्ही ॼणनि जी जिस्मानी तलाशी वरिती वई, जंहिं दौरान बि मोबाइल फ़ोन्स बरामद थिया। बरामद कयल सामान ज़ब्त करे जवाबदारनि ख़िलाफ़ कस्टम एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। कस्टम अख़्तियारनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, कराची जी जिन्ना इंटरनेशनल एयरपोर्ट तां मोबाइल फ़ोन स्मगल करण जी कोशिश नाकाम बणाई वई आहे। दुबई खां ईंदड़ ॿ मुसाफ़िर शहरोज़ ऐं सुहेल अमीन कराची एयरपोर्ट पहुता। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल गजाला, कराची जना इंटरनेशनल एयरपोर्ट से कस्टम इंटेलिजेंस कार्रवाई कंदे दुबई खां ईंदड़ ॿ शहरी आहिनि, जिनखां कीमती सामान नान कस्टम हथ कयो वियो आहे। लॻभॻि 64 लख जो ही सामान आहे, जंहिंमें आईफोन जा 50 मोबाइल फ़ोन आहिनि, लैपटॉप आहिनि ऐं उन सां गॾोगॾु बोतलूं आहिनि ऐं शराब जूं जेके हथ कयूं आहिनि। कस्टम हुकाम जो चवणु आहे त ही जेके शहरी आहिनि उहे दुबई खां कराची अची रहिया, जिन जी पीछो करे एयरपोर्ट ते ई गिरफ़्तार कयो आहे। जंहिंमहिल कीमती सामान मोबाइल फ़ोन्स, आईफोन ऐं लैपटॉप हथ कया विया आहिनि। इन्हनि ते केस पिणु दाख़िल कयो आहे। वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।